बेरा सुबहान अल्लाह पढ़ंदी कर, 33 बेरा अल्हम्दुलिल्लाह पढ़ंदी कर, 34 बेरा अल्लाह अकबर पढ़ी सुम्हंदी कर त तोखे 1000 गुलामन का वधीक मुझो करीम रब प्यार कर। सुभान। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर। सुभान। मुझा मुसलमान भा ये गाल बुधाने जो मकसद छा है तो के मीलाद भी बुधाया तो के कुरान भी बुधाया तो के सब कुछ बुधाया तो, लेकिन हकीकत मीलाद बुधाइण तो चाहा तो मुझा मिठा मीलाद जो मकसद छा है तो उन मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे हयात तय्यबा के दिसो ऐं उन महबूब जे हयात तय्यबा सीरत पाक के दिसी करे पांजे जिंदगी के अमली नमूने सा अमली जामो पहरायो। मुझा दोस्त मीलाद सिर्फ इन शे जो नालो ना है तो वडा लाउड घुराए अजकल केडी ना इंसाफी थी रही है। मुझे मुस्तफा करीम कदे साज पसंद कया होया? थोड़ो जवाब त दियो। छा थी वयो आसा मुसलमानन के नात मुझे मुस्तफा जी उन में भी धमा चौकड़ी लगी पई उन धमा चौकड़ी जे पुठियों मीलाद मुस्तफा जा आशिक सदाइण वारा नचंदा था वतन। अरे यार इहो दुनिया के देखाण में कोई फायदो कोने को। हिकड़ी रात जाग रुगी, हिकड़ी रात जागी करे मुसल्ले ते बीही करे मदीने तय्यबा ने मोहड़ करे रोई मुझे मुस्तफा ते दुरूद पढ़ बिस्त मुझो आका तो के घर बैठे दीदार कराए थो या नथो कराए। तू मुझे सुहणे जेला कुछ कर त सही न, रुकी दुनिया के देखारण जेला, रुकी दुनिया जे भल भल जेला, रुकी दुनिया। हाँ बेशक जुलूस कढ ये इश्क जी अलामत बेशक मुझे मुस्तफा करीम जे विलादत सा मंसूब जेका भी तुझो झंडो वगैरह तू खड़ी घुम बेशक मुझे आका जा नारा हण बेशक, लेकिन जिते भी चौक में बीही तो मुझा दोस्त मुझे मुस्तफा करीम जे सुन्नत के विसार न। मुझे महबूब काफरन के बिला रहमत बनजी आयो। तू इए रसा बधी रस्तन के बिला करे उहे बेचारा मिस्कीन मजदूर काडे वजन जंजे लीह जी मजदूरी आ, उहे गरीब काडे वजन जंजे रोजगार दुकान में आ। के तंग न कर, के जेला मुश्किल पैदा न कर। एड़ो आसान ऐ सहल तरीको हल जो तुझो जुलूस जिथों भी निकरदो वने मुझे महबूब जो दुरूद सलाम हलदो वने मानू त छा पर अर्श जा फरिश्ता भी मरहबा चवन त मुझे आका जा गुलाम वनी। तुझे जुलूस जो मकसद इहो न हुजे त जितों तू लंघंदो वनी लाठड़िया तो सा गड हुजन, रेड़ीअ वारो हुजे उनके भी सौंटी हण, रेट जेकर दुकानदार तो उनके जबरदस्ती दुकान बंद करण न। मुझा पुनल इए न कर। मुझो महबूब जो लक़ब है रहमतल लिल आलमीन। मुझो आका रहमत बनजी आयो आ, मुझो आका ज़हमत बनजी कोन आयो आ। मां अर्ज पे कयो मुझा दोस्त त मीलाद जे हकीकत के असां समझो ही कोने को। रस्मुन में जकड़जी वया हो एड़ो त जकड़ी जी वया हो ओ मुझा दोस्त बिन जी गाल जी त मुखे खबर ना है, लेकिन खुदा जी जात के हाजिरो नाजुर समझी करे गाल करण घुर्जे अला न घुर्जे। लेकिन अज इन मंठार फकीर जमायत जतोई जे इन मीलाद जे महफिल में गाल तो कया मुजी सगी दादी केर मुजी सगी दादी अंग्रेज हुई। केर हुई? अंग्रेज हुई। कहो तमाम नौशर फिरोज जिले से वास्तो होंदो तो उहो मालूमात कंदो उनके खबर पइजी वेंदी त हा राजभरण में हिकड़ी मैडम अंग्रेज हुई ऐं बैरिस्टर हुई, वडी वकील हुई अंग्रेजन जे ज़माने में। मुझो डाडो दीनदार हुयो, दीन के पसंद कंदे मुझे डाडे सा असांजे डाडी शादी कई। मां हिन पांजे अखिड़न सा पांजे डाडी जो मीलाद दिठो तो मुझी डाडी मीलाद किए कंदी हुई। मुझा दोस्त किए मुझी डाडी मीलाद कंदी हुई। असा नंढा होयासी लेकिन याद चिट्टो बिठो आ जडे 12 रबीउल अव्वल जी रात थींदी हुई। 12 रबीउल अव्वल जी रात थींदी हुई, पूरो कमरो सजाईंदी हुई, उनमें खुशबू लगाईंदी हुई, नई खट रखंदी हुई, नओ हंध रखंदी हुई, खुशबू लगाईंदी हुई।
अलाए केतिरो जेको ख़ुदा उनखे ॾींदो हो ताम तयार करे रखंदी हुई, कौरो पाणीअ जो बि रखंदी हुई, मिसवाक बि रखंदी हुई, मच्छी बि रखंदी हुई, खाधे जे मथां दस्तरखान जे मथां खाधो रखी, उन जे मथां कपिड़ो ॾेई करे दरवाज़ो बंदि करे इशा जी निमाज़ पढ़ी मुसल्लो रखी करे दरवाज़े ते वेही रहंदी हुई, सॼी राति मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदी हुई। ख़ुदा जो कसम खणी थो तव्हांखे ॿुधायां, असांजी अमड़ बि गवाह हुई, असांजी चाची गवाह हुई, हिन वक़्तु बि मुंहिंजूं भाभियूं इन ॻाल्हि जूं गवाह आहिनि। कॾहिं कॾहिं दिलि चाहींदी आहे उन खां पुछंदो आहियां, उहे चवंदा आहिनि अदा तव्हां त थोरा नंढा हुयो, बल्कि असां वॾियूं हुयूंसीं। ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे त जेॾी महिल सुबुह जो फजर जी निमाज़ पढ़ी मुंहिंजी ॾाॾी सभिनी खे सर कंदी, अचो मुंहिंजा महबूब राति आया आहिनि, ऐं सलातो सलाम जे गूंज में जीअं जो दरड़ो खोलींदा हुया त सभिनी खाधनि मां ज़रड़ो ज़रड़ो खाधो पियो हूंदो हुयो, वुज़ू बि थियल हूंदो हुयो, ॾंदण बि इस्तेमालु थियो पियो हूंदो हुयो। ईअं लॻंदो हो त को आयो आहे जेको खाई पी हलियो। जेकॾहिं वॾी उमिरि वारा हिते वेठा आहियो त मीलाद जो असुल तरीक़ो इहो आहे, महबूब जे दावत जो असल तरीक़ो इहो आहे, इश्क वारो तरीक़ो इहो आहे। बेशक भले तव्हां महफ़िलूं सजायो, बेशक तव्हां जुलूस कढो, लेकिन हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं मीलाद जे बरकत खे हासिल करणु चाहियो था ऐं पंहिंजे यार जी आमद जो इंतज़ार कयो था, छा था सम्झो जंहिं अंगणनि ते मुंहिंजो महबूब अचे उहे अंगण केॾा न सुहारा। पंहिंजे सहन खे सिंगारियो, हिन दिल वारे सहन खे सिंगार, इंशाअल्लाह ताला मूं जहिड़ा मौलवी ॾिसो दोस्त कलाकनि जा कलाक रड़ियूं करे 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 काकड़ो किरी थो पवे, माण्हुनि ते असर कोन थो थिए। सबबु कहिड़ो आहे जो ज़ुबान ते आहे पर इहा शइ दिलि में कोन्हे का, इन में अमल कोन्हे को। जेकॾहिं न असांजे ज़ुबान ऐं दिलि खे ख़ुदा हिकु करे छॾे, तव्हांखे दावत थो ॾियां इंशाअल्लाह ताला यकीनन ईंदो। हे हाणे हींअर ईंदड़ आचर ते तव्हां अचिजो दरबार आलिया इलाहाबाद शरीफ में, मुझे मुर्शिदन करीमन जो किताब ॿुधजो, तव्हां सभई गौर कजो। लफ़्ज़त सादे में सादा हूंदा पर जीअं ज़ुबान मां निकिरंदा दिलि में ईअं चुभंदा वेंदा, ईअं लॻंदा वेंदा ॼण इहे मुंहिंजे दिलि जे लाइ ठही आया आहिनि। हर फ़क़ीर ईअं महसूस कंदो आहे ॼण साईं जन मूंखे था पिया चवनि। दोस्त इहो छा आहे? इहो ख़ौफ़ ख़ुदा ऐं इश्क़ मुस्तफ़ा जी निशानी। त मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजा दोस्त जलसन का रोकिया न तो तव्हांखे त जलसा न कढो, ज़रूर कढो, जुलूस ज़रूर कढो, छो त अलामत आहे। लेकिन उन जुलूस जे दौरान कंहिंखे तकलीफ़ न ॾिजो, रस्मी जुलूस न कढिजो, म्यूज़िक न वॼाइजो। मां तव्हां खां पुछां थो, छा मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे म्यूज़िक पसंदि हुई? ॻाल्हायो। मीलाद महबूब खे राज़ी करण जे लाइ था कयूं या नाराज़ करण जे लाइ? महबूब खे राज़ी करण जे लाइ न। पर जेकॾहिं न मूंखां दिलि जी ॻाल्हि पुछी त मां अञा बि तोखे ईअं चवंदुसि त ओ मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं मीलाद जे ख़ैर ख़ैरात में तोखे लख रुपया ख़र्च करणो आहे त 50,000 ख़र्च कर, 50,000 अलॻि कर। पोइ छा कर, पंहिंजे इलाइक़े में ॻोठ में जेके न बेवह औरतूं हुजनि, ग़रीब हुजनि, यतीम हुजनि, पहिरीं मालूमात कर त उन्हनि जूं ज़रूरतूं कहिड़ियूं आहिनि। जेके जेके उन्हनि जूं ज़रूरतूं आहिनि उन्हनि जे लाइ तोहफ़ो ठाहे, कंहिंजे लाइ 10,000 जो तोहफ़ो ठाहे। का ग़रीब वेचारी उनखे खीर पीअण लाइ कोन्हे, 10,000 जी का बकरी उनखे वठी ॾे, पर उनजे मथां लिखी ॾींसि त महबूब जे मीलाद जे ख़ुशीअ में तोखे ही थो ॾियां। जेकॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा खे राज़ी करणु थो चाहीं, जेकॾहिं मुंहिंजे महबूब जो दीदार थो चाहीं, जेकॾहिं चाहीं थो त तुंहिंजो दीदार मीलाद सभिनी खां पहिरीं दरबार मुस्तफ़ा में पहुचे, त मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिक़नि, ग़ुलामनि, ग़रीबनि जी ख़िदमत कर। ख़ुदा जो कसम रब बि राज़ी थींदो, मुंहिंजो मदीने जो मीर भी राज़ी थींदो। बेशक तूं दुनिया सां हल, बेशक तूं दुनिया सां हल, तोखे दुनिया खां मना नथी कजे। जेकॾहिं तूं 30 देगियूं लाहिण थो चाहीं, 15 लाहे, दुनिया सां बि हलणो आहे। दुनिया सां हल, कंहिंजी तानो बि न मिले, मयार न मिले, पर 15 देगिन जो बाक़ी जेको आहे उहे तोहफ़ा गॾु कर। जॾहिं 12 रबीउल अव्वल जी राति हुजे, सभई तोहफ़ा पंहिंजे आॾो रखो, आॾो रखी मुंहं ते कपिड़ो ॾेई करे मदीने ॾे मुहड़ करे, अस्सलातो वस्सलामु अलैक या रसूल अल्लाह, अस्सलातो वस्सलामु अलैक या हबीब अल्लाह, या रसूल अल्लाह उन्ज़ुर हालना, या हबीब अल्लाह इस्मा क़ालना। भला पंहिंजे
सिंधीअ में चओ मुंहिंजा मदीने जा मीर मुंहिंजे दिलि खे बि ॼाणी थो मुंहिंजे ग़ुलामीअ खे बि ॼाणी थो मुंहिंजा सुहिणा तो महबूब जे विलादत जे ख़ुशीअ में मुंहिंजा महबूब सुहिणा तो मुस्तफ़ा खे बि ग़रीब प्यारा हुया मां तो दिलबर जी सुन्नत खे अदा कंदे तो पुनल जे सुन्नत खे पूरो कंदे अॼु ही तोहफ़ा खणी थो वञा मुंहिंजा आका मुंहिंजा क़बूल कजां पोइ मुंहिंजा दोस्त राति जे ऊंदाहीअ में उहे जेके जेके घर आहिनि जीअं माण्हू बि तोखे न ॾिसनि दुनिया खां लिक डायरेक्ट यार सां कनेक्शन कर दुनिया खां लिक कंहिंखे ख़बर ई न पवे त ही छा करे रहियो आहे चुप चुपात में वञी उन्हनि जो दरड़ो खड़काए मुहड़ो बि वेढ़े लिकाए वञी उनखे ॾेई ऐं पोइ मोटी आहे मुंहिंजी दिलि थी चवे त केॾो बि गुनहगार आहीं पर महबूब तोखे दीदार ज़रूर कराईंदो छो त तो सुन्नत महबूब जी अदा कई तो प्यार महबूब जे सुन्नत मुताबिक कयो आहे त मुंहिंजा मिठड़ा अदा मीलाद मुस्तफ़ा जी महफ़िल हुजे ऐं उतां को खाली झोल सां वञे ईअं थी को नथो सघे हिकिड़ो ई माण्हू खाली वञी सघे थो जंहिंखे महबूब जे रहमत में यकीन न हुजे जंहिंखे महबूब जे सखा में यकीन न हुजे त मुंहिंजा दोस्त महफ़िल मीलाद जी आहे सजाइण वारा मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम आहिनि कराइण वारो रब्बुल आलमीन ही सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे माज़रत सां यार वरी मां बाहूं ॿधी अर्ज़ थो कयां मां पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधाए छॾी ख़बर न आहे तव्हांजे मथां या ॻरी गुज़री हुजे त मूंखे माफ़ कजो थोरो सादड़ो माण्हू आहियां सजण साईं जो फ़क़ीर आहियां मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जो फ़रमान आहे त फ़क़ीरो हक़ ऐं सच बयानु कयो दुनिया जे रज़ा जे बजाए मखलूक जे रज़ा जे बजाए कॾहिं ख़ालिक जे रज़ा खे बि मक़सूद रखो अल्लाह राज़ी थी पवंदो इंशा अल्लाह ताला तव्हां असांजो बेड़ो तरी पवंदो ऐं वाग मदीने वरी पवंदो ॻाल्हि हज़रत अमीर उमर साईं खां छेड़ियमि वरी उते ई मोटी हलां लेकिन दरमियान में हिकिड़ी ॻाल्हि कंहिं उनखे दोहरायां त अम्मा फातिमा ज़हरा घुरियो हो ग़ुलाम छा घुरियो हो ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम उनखे तोहफ़ो कहिड़ो ॾिनो त मुंहिंजी बचड़ी अहिड़ो तोहफ़ो तो मां मुस्तफ़ा तोखे ॾियां जेको हज़ार ग़ुलामनि खां बि भलो आहे उहो तोहफ़ो कहिड़ो हो गौर सां ॿुधजां समझ मुसलमान दीन सवलो आहे तो पंहिंजे पाण खे ॾुखियो न कर कहिड़ो तोहफ़ो ॾिनो बचड़ी सुम्हण खां पहिरीं 33 दफ़ा सुभान अल्लाह 33 भेरा अल्हम्दुलिल्लाह 34 भेरा अल्लाह अकबर चई सुम्ही पओ इहो कंहिं फरमायो जो मुंहिंजे मदीने जे ताजदार अॼु तव्हांखे बि सजण साईं जो ग़ुलाम जो विर्द थो ॾे तव्हां इहो कयो इशा जे नमाज़ खां बाद में पंहिंजे बचड़नि ॾुखियो त कोन्हे नी अणपढ़ियल मुंहिंजो मुस्तफ़ा हर उहो अमल कयो आहे जेको पढ़ियल लाइ बि सवलो हुजे अणपढ़ियल लाइ बि सवलो हुजे मुंहिंजे मुस्तफ़ा खे सभु प्यारा आहिनि अदा अणपढ़ियल बि प्यारा आहिनि ग़रीब बि प्यारा आहिनि सादड़ा बि प्यारा आहिनि कुछ भी नथो करे सघी इशा जे नमाज़ खां बाद रुगी पंहिंजे बचड़नि खे तरग़ीब ॾे हिकिड़ा 8 ॾींहं इहो अमल करे पोइ तूं महबूब ते दुरूद सलाम पढ़ी सुम्ही पओ पोइ 8 ॾींहंनि में तोसां छा थो थिए पोइ फोन ते मूंखे ॿुधाइजांइ सुभान अल्लाह ओ मुंहिंजा सोना जेको रस्तो तुंहिंजे कलाक जो आहे तूं उनखे साल छो थो लाहीं कलाक जे रस्ते के साल छो थो लाहीं इहा बेवकूफ़नि जी अलामत आहे अकुलमंद माण्हू त 5 कलाकनि जे रस्ते खे शार्ट कंदो आहे त जीअं कलाक में कयां मुंहिंजे मुस्तफ़ा सवलो तरीक़ो तोखे ॿुधाए छॾियो आहे अल्लाह जी रज़ा इन में आहे त तूं अल्लाह जे मख़लूक सां प्यार कर जेॾी महिल मुंहिंजे मुस्तफ़ा जो मीलाद करी सामान वठी तुंहिंजे अखिड़ियुनि में ख़ुशीअ जा लुड़क हुजनि देगियूं पचर तुझे अखिड़ियुनि में ख़ुशीअ जा लुड़क हुजनि ॾींहुं हुजे तुंहिंजे अखिड़ियुनि में लुड़क हुजनि महबूब जी नात शुरू थिए तुंहिंजे अखिड़ियुनि में लुड़क हुजनि क़ुरान करीम जी तिलावत शुरू थिए तुंहिंजे अखिड़ियुनि में लुड़क हुजनि छो इहे लुड़क पाण ई कोन ईंदा ॾाढा ॾुखिया आहिनि छो त ॾियणु ऐं रोअणु हाम जे हेठों हूंदो आहे खाइणु ऐं खिलणु हाम जे मथों हूंदो आहे कंहिंखे बि चओ ही खा देग खाई वेंदो भला हिकिड़ो पाव खाराए चवंदो तरस मां सोचां कंहिंखे चओ टहक ॾे 20 टहक ॾेई ॾेखारींदो कंहिंखे चईसि हिकिड़ो मिंट त रो चवंदो रोअणु अचे त रोआ न रोअणु ऐं ॾियणु
हाव जे हेठों हूंदो आहे, खिलण ऐं खाइण हाव जे मथों हूंदो आहे। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा सुहिणा, जेॾी महिल न तुंहिंजे अखियुनि में लुड़क लड़ी अचनि, पक सम्झ त तुंहिंजो कनेक्शन बहाल थी वियो आहे पंहिंजे महबूब सां। मां नथो चवां सजण साईं जे ग़ुलाम खे कहिड़ी ताक़त आहे जो चवे मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो आहे। कंहिं फरमायो आहे? मुंहिंजे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो आहे त अल्लाह जा मानड़ा जेॾी महिल न ॾिसी त हे अखियूं वसी पयूं आहिनि, पक सम्झ त अल्लाह ताला जी रहमत तोॾे रुजू करे छॾियो आहे। ख़ुदा जी रहमत तोखे घेरो करे वई आहे। जेॾी महिल तुंहिंजे दिलि में हिकिड़ी अजीब कैफ़ियत पैदा थिए ऐं तुंहिंजी दिलि हिकिड़ी अजीब ख़ुशीअ सां टमटार थी वञे त पक सम्झ त अल्लाह जी रहमत तोखे घेरो कयो आहे। पोइ देरि न कर, अंदरूं अंदरूं घुरंदो वञ, ॾियण वारो वेठो आहे, ॿुधण वारो बि वेठो। त मीलाद मुस्तफ़ा में मुंहिंजा दोस्त जॾहिं बि शरीक थियो, कंहिं बि महफ़िल में वञो त सिर्फ़ु हिकिड़ो तसव्वुर ऐं ख़्यालु खणी वञो त महबूब जे मीलाद जी महफ़िल में था वञो। इंशा अल्लाह ताला उन महफ़िल मां असां महबूब जे रहमत सां झोल भरे ईंदासीं। तमन्ना हिकिड़ी हुजे, ओ मुंहिंजा मौला, ओ करीम रब, ज़िंदगी जेका बि असांजी गुज़रे इज़त ऐं ईमान वारी गुज़रे, दमे आख़िर मौला पंहिंजे महबूब जो दीदार नसीब फरमाए। इहा तमन्ना खणी निकिरो। जंहिं बि मीलाद ते वञो तमन्ना हिकिड़ी खणी निकिरो। यार मां तव्हां खां थो पुछां, जेकॾहिं तव्हांखे ॾंदण जी ज़रूरत आहे पर जे हेठों थोरो सूदो वण मिली वञे त ॾंदण कोन मिलंदो छा? कंहिंखे ज़ाल जी ज़रूरत आहे, कंहिंखे बनीअ जी ज़रूरत आहे, कंहिंखे प्लाट जी ज़रूरत आहे। ओ मुंहिंजा सुहिणा, इहे सभु तुंहिंजियूं पूरियूं थी वेंदियूं। तूं हिकु यार जी घुर कर, हिकु महबूब जी घुर कर। जिन खे मुंहिंजो महबूब मिलियो आहे उन्हनि खे सभु कुझु मिली वियो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ॻाल्हि हज़रत अमीर उमर सुहिणे खां छेड़ियो त हज़रत अमीर उमर सुहिणे खे ख़बर पई, वक़्त जो ख़लीफ़ो हो हज़रत अबू बकर सिद्दीक़। अमीर उमर सुहिणे खे ख़बर पई त फलाणे इलाइक़े में हिकिड़ी नाबीना औरत थी रहे। दिलि में ख़्यालु कई त इन जी ख़िदमत वञी कयां, मन ख़ुदा राज़ी थी पवे। जीअं उते ख़िदमत करण जे लाइ पहुतो त दरवाज़ो खड़काई, अंदरों आवाज़ आयो त केरु? जवाब ॾिनई त ख़त्ताब जो पुटु उमर। कीअं आयो आहे? कुराड़ी तूं अखियुनि खां नाबीना? हा नाबीन। हा, तुंहिंजे कमु करण वारो केरु कोन्हे? चई केरु कोन्हे। चई मुंहिंजी दिलि थी चवे त अॼु मां तुंहिंजे घर जो सॼो कमु कयां, सॼे तुंहिंजे घर जो कमड़ो कयां, तुंहिंजूं ॿकरियूं ॾुहां, तुंहिंजी मानी पचायां, ही कयां हू कयां। अंदरों कुराड़ी जवाब थी ॾे त न, तूं न, इहो कमु उहो ई कंदो जेको सदाई करण जे लाइ ईंदो आहे। तवजह कजां, जेको सदाई करण जे लाइ ईंदो आहे। त उमर बिन ख़त्ताब तो चवे कुराड़ी उहो बि त इहो कमु कंदो आहे, मां बि त उहो कमु करे ॾींदुमि, सवेल ईंदुमि, झटि करे ॾींदुमि। उमर बिन ख़त्ताब खे ख़बर न आहे त अचण वारो केरु आहे। कुराड़ीअ खे आमादा थो पियो करे। कुराड़ी चयो त न, तोखां उहो वधीक आहे। चए मूंखां वधीक कीअं आहे? चए तोखां हींअर मूं पुछियो त तुंहिंजो नालो छा आहे त ॿुधाए वरितई त मुंहिंजो नालो उमर बिन ख़त्ताब आहे। लेकिन उहो जवान खे अलाए केतिरो टाइम थियो आहे, जेॾी महिल बि मां उन खां पुछंदी आहियां बच्चा तुंहिंजो नालो छा आहे त चवंदो आहे कुराड़ी मानी कची त कान। वरी कुझु पुछां त बच्चा तुंहिंजो नालो छा आहे त वरी ॻाल्हि मटाए चवंदो आहे कुराड़ी भला ये कुराड़ी खीर जो ढुकड़ो त पी। अॼु ॾींहं ताईं उन पंहिंजो नालो ई मूंखे कोन ॿुधायो आहे। जंहिं हेतिरे टाइम ते नालो ॿुधाइण पसंदि न कयो त उहो तोखां वधीक आहे, तो त हिकिड़े सॾ सां पंहिंजो नालो ॿुधाए छॾियो आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब फरमाइनि था त दिलि में ख़्यालु कयुमि त इहो जवान ॾिसणो आहे। पाण फरमाइनि था घर जे ॿाहिरों नंढड़ियूं नंढड़ियूं ॿूटड़ा हुया, मां लिकी उन्हनि में वेही रहियुसि, ॾिसां त केरु थो अचे। ॾिठूं त अञा इशा जी नमाज़ जो टाइम मस गुज़रियो आहे। ॾिठमि त सुहिणो अबू बकर सिद्दीक़ आहे, जुता पंहिंजा बगल में विझो, आस्ते आस्ते पेरनि सां थो पियो अचे, आस्ते आस्ते थो पियो अचे। ख़ामोश। अमीर उमर सुनो चवे थो मां ख़ामोश रहियुसि त अमीरुल मुमिनीन जुता बगल में विझी काॾे थो वञे। ॾिठमि त उन कुराड़ीअ जो दरड़ो खड़काए ऐं अंदरि वियो। उन कुराड़ीअ पुछियो त केरु? चई त कम वारो।
केर कम वारो हलिया बचा सजे उन जो घर जो कमड़ो करे जेडी मल सोनो अबू बकर सिद्दीक मोटियो सोनो उमर बिन खत्ताब चवे तो कदमन में गिरी पिस या अमीर अल मोमिनीन पांजे जगह ते ये तो सब हकीकतूं जेके तव्हां करे आयो लेकिन जुत्ती मुबारक पांजे बगलन में छो था विझो पाण फरमायो ऐ उमर इन जे लाइ मां अबू बकर जुत्ती बगल में विधी त मुझे जुत्ती जे आवाज सां को महसूस करे ऐं ॾिसी न वठे मुझो पीछो न करे मां ही सजो अमल पांजे सजी मखलूक का लिकी करण पे चाहियो छो त इन में रज़ा मां पांजे खालिक जी थो चाहियां पांजे अल्लाह जे रज़ा जे ला करे रहियो हां इन करे दुनिया का लिकाए रहियो हां ओ मुझा दोस्त सहाबा जो तरीक़ो इहो आ मुझे मुस्तफा करीम जे गुलामन जो तरीक़ो इहो आ त जेतिरो थी सके पाण खे लिकाए ऐं असां कोशिश आ त जेतिरो थी सके पाण खे थोरो ज़ाहिर कयूं माण्हुनि खे ख़बर पए वाह 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 मौली साहब साईं अगे रुगी पटको पाइंदो हाणे से चादरड़ी पे वेड़ा तो वाह 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 बुजुर्ग थी विया माण्हू मूंखे इहा नफ्स जी गुलामी आहे इहा मुस्तफा जी गुलामी नाहे जेस ताईं असां इन गुलामी में आजाद न थींदासीं मुझा दोस्त अजीज तेस ताईं हकीकत जो हक जो रस्तो कोन खुलंदो यार जे दीदार जी दरी कोन खुलंदी हा दीदार जी दरी खुलंदी आ कंहिंजे लाइ खुलंदी आ जेको पंहिंजे पाण खे यार जे हवाले करे छॾींदो आहे त मुझा मिठड़ा इहो विर्द इहो वज़ीफ़ो यादि कजां पंहिंजे बचड़नि खे यादि कराइजां कहिड़ो विर्द वज़ीफ़ो रसियूं सुम्हण खां पहिरीं दुरूद पाक जो नज़रानो पढ़ी 33 भेरा सुभान अल्लाह 33 भेरा अल्हम्दुलिल्लाह 33 भेरा अल्लाह अकबर वरी मथा दुरूद पाक पढ़ी बस खैर सा सुकून सा सुमी पो कलमो पढ़ी 8 ॾींहं इएं कर पोइ ॾिसजां त तुंहिंजे घर में चारई कुंडू कीअं थियो ख़ुशीअ में बहकत इलाज वठबो आहे न शर्तिया दवा तोखां पैसा त कोन था घुरऊं न ए तोखे मुफ्त जो नुस्खो ॾेई था वञूं न ए तूं अमल कर न तू बिस्मिल्लाह कर इए कर पंहिंजे बचड़नि खे अमल करा ॾिस त तुंहिंजे घर मां ॾुकर कीअं थो ख़त्म थिए ॾिस त तुंहिंजे घर मां बेचैनी कीअं थी ख़त्म थिए ॾिस त तुंहिंजे घर जूं परेशानियूं कीअं थियूं ख़त्म थियनि पर जंहिं वक़्त में अमल करियूं न वक़्तु इहो तसवुर ज़रूरु कजां त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा पंहिंजे बचड़ीअ खे हे तोहफ़ो अता फ़रमायो सिर्फ़ तसवुर कजां इन तसवुर में जेको मज़ो ईंदो तोखे उन ख़याल में जेको मज़ो ईंदो तोखे जो तुंहिंजे घरनि जा चारई कुंडू अल्लाह जे रहमत सां की पवंदियूं तुंहिंजे सम्झ जा त ॾुखनि जा ॾींहं विया तुंहिंजे परेशानियुनि जा ॾींहं विया उहे सभई तुंहिंजूं ॾुखियूं घड़ियूं ख़त्म थी वेंदियूं तुंहिंजे घरनि में अहिड़ियूं ख़ुशियूं ईंदियूं जो दुनिया तुंहिंजे घर ॾे निहारे चवंदी त राज़ कहिड़ो आहे जो इन जे चारई घर जूं कुंडियूं बहकनि थियूं पियूं पोइ उनखे जवाबु ॾिजां सखी थी जां कंजूस न थी जां मुस्तफ़ा जो ग़ुलाम सखी हूंदो आहे सखी थी चइजां त ॿियो कोई राज़ कोन्हे को उहो ई तोहफ़ो घर में इस्तेमालु कंदो हा जेको मुंहिंजे महबूब पंहिंजे बचड़ीअ खे अता फरमायो सवलो आहे या ॾुखियो आहे नंढड़ो बि करे सघे थो वॾड़ो बि करे सघे थो पढ़ियल बि करे सघे थो अनपढ़ियल बि करे सघे थो ओ मुंहिंजा मिठड़ा इन में ते ख़ुदा जी रज़ा ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी रज़ा ऐं कुझु घड़ियूं तोखे तबलीग कयमि कुझु घड़ियूं तोखे दीन जी हे मां तबलीग कई हिकिड़ो कलाक तोखे तबलीग कयमि हाणे जेतिरो वक़्तु वेहंदे हाणे तकरीर बि कयां थो इएं न त तूं सोचींदे यार फ़क़ीर आहे रुॻी फ़क़ीराणियूं ॻाल्हियूं मां छा कयां मां मजबूर आहियां जंहिंजो ग़ुलाम आहे उनजो नालो सॼण साईं आहे उन मुंहिंजे सॼण पाबंद बनायो आहे ओ फ़क़ीरो जिते बि वञो दीन जो पैगाम खणी भले पंहिंजी शोला बयानी वञी कयो भले पंहिंजे इल्म जा जोहर वञी ॾेखारियो लेकिन कुछ घड़ियों हकीकी अल्लाह जे दीन जी तबलीग भी कयो अल्लाह जे मखलूक जे दिल के पत्थर में मेड़ करण जी कोशिश कयो कोशिश तवा कयो बाकी करण वारो मोजो करीम रब्बा ओ मोजा मिठड़ा इन करे हे बचार तोखे गालियूं बुधायम हाने तो तोखे वरी वा फैके फैके वारी तकरीर बुधाया जका तुझी दिल चाहिंदी आ तोखे बुधाया तो इल्मी दलील सब कुछ बुधाई तो मुझे आका जो मीलाद किए कबो आ हे बस घणो कुछ तो बुधाई पर हिकड़ो दफो दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ सल्लम अलैका या हबीब
अल्लाह। हिकिड़ो दफ़ो वरी दुरूद पढ़। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। निस्बत जी हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधे, हिकिड़ी ॻाल्हि में तुंहिंजा कलाक गुम थी वेंदा इंशाअल्लाह ताला। निस्बत तव्हां सां रबियुल अवल जो चंड ॾिसण खां अॻु ई ख़ुशियूं कंदा आहियूं। छो था ख़ुशियूं कयूं? इन ते ॻाल्हायां न। छो था ख़ुशियूं कयूं? जो असां नथा कयूं, कराइण वारो कराए थो। हे ख़ुशियूं असां ख़ुदि नथा कयूं। जे पंहिंजो वस हुजे त हज़ारे अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे ख़ुशी कनि त कोन था, पर जेके ख़ुशी कनि था उन्हनि खे ॾिसी बि उन्हनि खे तकलीफ़ थी थिए। छो थी तकलीफ़ थिए? उन्हनि जो बि वस कोन्हे, उन्हनि जो बि वस कोन्हे। जीअं तुंहिंजो असांजो वस कोन्हे, दिलि मजबूर थी करे, ईअं उन्हनि जो बि वस कोन्हे, उन्हनि खे बि दिलि इजाज़त नथी ॾे। हाणे सवाल पैदा थियो त इहा दिलि आख़िर वस कंहिंजे में आहे जो हिकिड़नि खे दीवानो थी करे, हिकिड़नि खे वेझो अचण ई कोन थी ॾे। चओ त दिलि जे मथां हुकूमत कंहिंजी बि कान हलंदी आहे, हुकूमत हलंदी आहे त मुंहिंजे करीम रब जी हलंदी। दिलि में ख़्याल केरु पैदा कंदो आहे? गल गल केरु पैदा कंदो आहे? मुंहिंजो अल्लाह पैदा कंदो आहे। मंठार जतो खां पुछी ॾिस भला तो 1.5 महीनो अॻु में पियो फ़क़ीर खां तारीख़ वठी मीलाद जी, माना 1.5 महीनो अॻु में तुंहिंजे दिलि में ख़्याल हो त मां पंहिंजे महबूब जो मीलाद कयां, फ़क़ीर सजण साईं जे ग़ुलाम खे दावत ॾियां, उहो अचे मुंहिंजे महबूब जे मीलाद जूं ॻाल्हियूं ॿुधाए। 1.5 महीनो अॻु में तुंहिंजे दिलि में इहा तड़प, इहा तमन्ना, ही वठां, ही वठां, ही वठां, इको फलाणो कनक, ही फलाणा फलाणा, इहो सभु कुझु तुंहिंजे दिलि में इहे कंहिं ख़्याल विधा? दिलि में ख़्याल केरु विझंदो आहे? अॼु त मां तोखे रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायां त दिलि में ख़्याल केरु विझंदो? सुभान अल्लाह। तयार आहियो ॿुधण जे लाइ? अल्लाह जो क़ुरान ॿुध, मुंहिंजे सुहिणे करीम रब जो फ़रमान ॿुध, उन खां बाद में पंहिंजो ईमान मज़बूत कर त हीअ अंदर में जेका दीवानगी आहे, हे अंदर में जेको इश्क आहे, हे अंदर में जेको उन्स आहे, हे अंदर में जेका तड़प ऐं तमन्ना आहे, इहा कंहिंजो बि वस न आहे। मुंहिंजो करीम रब जंहिंखे चाहींदो आहे उन जे सीने खे पंहिंजे महबूब जे इश्क सां टमटार बनाईंदो आहे। अल्लाह जो प्यारो नबी मूसा कलीमुल्लाह, केर गाला गाला मूसा कलीमुल्लाह, अञा अमड़ जे पेट में मस पहुतो। छा थियो आहे? अञा अमड़ जे पेट में मस पहुतो आहे। इन करे इंतखाब इन ॻाल्हि जो कयमि जो वेचारा जन जे अंदर में रब मीलाद मुस्तफ़ा जो प्यार न रखियो आहे, उहे वेचारा चवंदा आहिनि जेके हबीब जे मीलाद जूं ॻाल्हियूं था कयो, इहे तव्हां किथां आंदियूं आहिनि? इहे क़ुरान में त लिखियल ई कोन्हनि के। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन साधड़नि वेचारनि खे सम्झाइण जे लाइ अॼु रब जो क़ुरान थो पढ़ां त मुंहिंजा मुस्लमान भाइरो, जेके तूं चवीं थो त क़ुरान में लिखियल ई कोन्हनि के, हक़ीक़त में सभु कुझु क़ुरान में लिखियो पियो आहे, मगर ख़ुदा जॾहिं तौफ़ीक़ ॾे पढ़ण जी तॾहिं उन्हनि जी सम्झ ईंदी आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे नबी मूसा कलीमुल्लाह अञा अमड़ जे पेट में मस पहुतो आहे। बादशाही कंहिंजी आहे? चओ फिरौन जी। ॻाल्हाईंदा हलो, बादशाही कंहिंजी आहे? अगारो तबलीग ही हाणे तकरीर आहे, हाणे छा आहे? तकरीर आहे। बादशाही कंहिंजी आहे? फिरौन जी बादशाही आहे। फिरौन सरकश बादशाही करे रहियो आहे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन वक़्त बि नजूमिन खे मुंहिंजा दोस्त मामलात में घणी मुदाख़लत जो मौक़ो ॾिनो वेंदो हुयो। बादशाह हूंदा हुया या वज़ीर, नजूमिन जूं ॻाल्हियूं मञींदा हुया। इन करे जीअं मूसा कलीमुल्लाह अमड़ जे पेट में अञा आयो आहे, नजूमिन खे ख़बर पई आहे। गौर कजा, नजूमिन खे ख़बर पई आहे। उन्हनि फिरौन खे ॿुधायो आहे त
त हिकिड़ो जवान अमड़ जे पेट में आयो वा इहो ॼमंदो वॾो थींदो तुझे बादशाहीअ खे ख़त्म करे वरी पाण बादशाहीअ जो ऐलान कंदो। तारीख़ जे हवाले सां ॻाल्हि सची आहे, ॻाल्हाईंदा हलो सची आहे। हाणे मूंखे जवाबु ॾियो, मूसा कलीमुल्लाह अञा अमड़ जे पेट में पहुतो, नजूमिन खे कंहिं ॿुधायो? ॻाल्हाईंदा हलो, न सम्झ अचे मां ॿुधायां। चओ त नजूमिन खे कंहिं ॿुधायो? चओ उन्हनि जे दिलि में ख़्याल मुंहिंजे रब विधो। कंहिं ख़्याल विधो? मुंहिंजे बेनियाज़ रब उन्हनि जे दिलि में ख़्याल विधो। छो विधो? कुरान भी पढ़ंदो हला, ॻाल्हि भी कंदो हला, ॿुधंदा भी हलो, समझंदा भी हलो। मुझे बेनियाज़ रब मालिक भी उहो आहे, ख़ालिक भी उहो आहे, ज़िंदगीअ जो मालिक भी उहो, मौत जो मालिक भी उहो। ज़िंदगी भी उन जे हुक्म खां सवा न मिलंदी आहे, मौत भी उन जे हुक्म खां सवा न ईंदो आहे। अञा मूसा कलीमुल्लाह अमड़ जे पेट में पहुतो आहे। नजूमिन चयो फिरौन उहो जवान पंहिंजे अमड़ जे पेट में अची वियो आहे। नजूमी तव्हांखे कीअं ख़बर पई? चओ असांजे इल्म जे ज़रिए, असांजे इल्म जे ज़रिए असांखे ख़बर पई आहे उहो जवान अची चुको आहे, अञा अमड़ जे पेट में आयो आहे। हुन जे अचण जी ॻाल्हि नजूमी पिया ॿुधाइनि, हुन जे अचण जी ॻाल्हि नजूमी, हुन जे बादशाही जी ॻाल्हि नजूमी पिया ॿुधाइनि। तोखां थो पुछां, नजूमिन जो इल्मु वधीक आहे या मुंहिंजे मुस्तफ़ा जे आशिकनि जो इल्मु वधीक आहे? मुसलमाननि खे थियो छा आहे? खुदा नथो घुरे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॻिते वध। मूसा कलीमुल्लाह अमड़ जे पेट में आयो। बादशाह फिरौन ऐलान कयो, दायूं मिड़ई घुरायो। सभई दायूं अचे वयूं, सभिनी दायुनि जो वज़ीफ़ो बीणो टीणो मुक़रर थी वियो। ओ दायूं ॻाल्हि ॿुधो, जंहिं बि घर में पुटड़ो ॼमे इत्तला ॾियणु तव्हांजो कमु आहे। दायुनि खे काबू कयो वियो, उन्हनि खे मञायो वियो। दायूं बादशाह जा ॾो पुछी नथियूं सघनि। होॾां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अलॻि